वापार वारी वज़ारत इंसानी बुनियादनि ते तुरखम ऐं चमन वापारी लंघ खे खोलण जो फ़ैसिलो कयो आहे, पर ॾेही वज़ारत सां मुशावरत खां पोइ इहो क़दम पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में गुज़िरियल 50 ॾींहनि खां वापारी लंघ बंद हुजण जे नतीजे में अफ़गानिस्तान में ग़ज़ाई शयुनि ऐं दवाउनि जी खोट सबबि खंयो वियो आहे त जीअं अफ़गान अवाम जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघजनि। वापार वारी वज़ारत मेंबर कस्टम्स ऑपरेशंस FBR इस्लामाबाद ऐं डायरेक्टर जनरल ट्रांज़िट ट्रेड कराची FBR खे लेटर लिखियो आहे, जंहिंमें दरख़्वास्त कई वई आहे त इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते गॾियल क़ौमनि जी अफ़गानिस्तान लाइ मोकिलियल कार्गो जी अच वञ में सहूलत फराहम कयो। ख़त मूजिबि परॾेही वज़ारत सां मुशावरत खां पोइ फ़ैसिलो कयो वियो आहे त यूनिसेफ, वर्ल्ड फूड प्रोग्राम ऐं यूनाइटेड नेशन पॉपुलेशन फंड जे कंटेनर्स जे मरहलेवार क्लियरेंस कई वञे। पहिरें मरहले में अफ़गानिस्तान खुराक में जो इस्तेमाल खणी वेंदड़ कंटेनर्स, जॾहिं त ॿिए मरहले में दवाऊं ऐं तिबी सामान खणी वेंदड़ कंटेनरनि खे क्लियरेंस ॾिनी वेंदी। टे मरहले में ॿियूं ज़रूरी शयूं, शागिर्दनि ऐं उस्तादनि लाइ किट वग़ैरह जे कंटेनर्स खे क्लियर करणो पवंदो। इन सिलसिले में डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रांज़िट ट्रेड ऐं फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू खे दरख़्वास्त कई वई आहे त इन्हनि कंटेनरनि जी क्लियरेंस में अॻिते पहुच लाइ ज़रूरी कार्रवाई कयो त जीअं इहे चमन ऐं तुरखम रस्ते मोकिले सघजनि। वाज़ेह रहे त अफ़गानिस्तान सां छिकताइण सबबि 12 अक्टूबर 2025 खां समूरा वापारी लंघ हर क़िस्म जी अच वञ लाइ बंदि आहिनि।